नौशेरा जे दारुल उलूम हक्कानिया अकोड़ा खटक जी जामी मस्जिद में आपघाती धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में मौलाना हामिदुल हक समेत 6 निमाज़ी शहीद थी विया, जॾहिं त 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया। डिप्टी कमिश्नर मूजिब धमाको मस्जिद जे ॿाहिरि निकिरण दौरान कयो वियो। देर वक़्त मौलाना हामिदुल हक नमाज़ खां पोइ घर वञी रहिया हुआ। अस्पताल अख़्तियारियुनि जो चवणु आहे त हिकु ज़ख़्मी काज़ी अस्पताल में दम ॾिनो। धमाके में शहीद थी वियलनि जो अंग 6 थी वियो आहे। डिप्टी कमिश्नर इरफानुल्लाह जो चवणु आहे त ज़िले जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में 18 ॼणा इलाज हेठि आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जे चीफ सेक्रेटरी शुहाब अली शाह ऐं IG पुलिस ज़ुल्फ़कार हामिद धमाके में मौलाना हामिदुल हक जी शहादत जी तस्दीक कई आहे। मौलाना समील हक जो पुट हामिदुल हक शहीद दारुल उलूम हक्कानिया जो नायब मोहतमम हो। IG ख़ैबर पख्तूनख्वा ज़ुल्फ़कार हमीद मूजिब मुबैना ख़ुदकश हमले जामे हक्कानिया मस्जिद में जुमे जी नमाज़ खां पोइ थियो। हमले जो निशानो मौलाना हामिदुल हक हक्कानी हो। हुन ॿुधायो त जुमे जी नमाज़ जे वक़्तु मस्जिद में 25 पुलिस एहलकार मुक़रर हुआ। IG KPK जो चवणु हो त मौलाना हामिदुल हक जे सिक्योरिटी लाइ 6 पुलिस एहलकार मुक़रर कया विया हुआ। इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। बम डिस्पोज़ल यूनिट ऐं CTD जूं टीमूं धमाके वारे हंधि पहुची वियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।